केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक ॿियो हिसो पहिरियों नामियाती मुरकब ऐं ख़ासियतूं ऑर्गेनिक कंपाउंड्स एंड देयर प्रॉपर्टीज़ आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना ऐं अॻे सिंध ऑनलाइन स्कूल में भली ख़ैर असांजे जो लेक्चर जो मौज़ू आहे ऑर्गेनिक कंपाउंड्स एंड देयर प्रॉपर्टीज़ नामियाती मुरकब ऐं उन्हनि जूं ख़ासियतूं ऑर्गेनिक कंपाउंड्स नामियाती मुरकब Today, there are about 10 millions of organic compounds and thousands of new organic compounds are being prepared every year. हिन दौर में हज़ारे नामियाती मुरकब लेबोरेटरी में तैयार थियनि था पिया ऐं असां वटि millions of organic compounds मौजूद आहिनि. Therefore, the old definition has been rejected. इन जे करे पुराणी जेका वस्फ़ हुई वाइटलिज़म वारी उहा रद्द थी चुकी आहे त नामियाती मुरकब सिर्फ़ जानदार जिस्मनि जे अंदरि तैयार थी सघनि था. A detailed investigation of organic compounds revealed that all of them contain covalently bonded carbon and hydrogen as their essential constituent. नामियाती केमिस्ट्री जी तहक़ीक़ी जेको तजुर्बो आहे उन ज़ाहिर कयो आहे त नामियाती मुरकबनि में हाइड्रोजन ऐं कार्बन कोवेलेंटली पाण में बॉन्डेड हूंदा आहिनि ऐं मुख्य जुज़न तौर ते हर ऑर्गेनिक कंपाउंड जे अंदरि मौजूद आहिनि. Hence, organic compounds are hydrocarbons. इन जे करे ऑर्गेनिक कंपाउंड्स जेके आहिनि उहे हाइड्रोकार्बन्स आहिनि यानी हाइड्रोजन ऐं कार्बन जा ठहियल एंड देयर डेरिवेटिव्स ऐं वरी इन्हनि हाइड्रोकार्बन्स मंझां ठहंदड़ ॿिया मुरकब इन विच कोवेलेंटली बॉन्डेड कार्बन इज़ एन एसेंशियल कंस्टिट्यूएंट. उन्हनि डेरिवेटिव्स में हाइड्रोकार्बन्स मां ठहियल मुरकबनि में पिणु कार्बन जेका आहे कोवेलेंटली बॉन्डेड जुज़े तौर ते मौजूदु हूंदी ई हूंदी. द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deals with the study of hydrocarbons अहिड़ी केमिस्ट्रीअ जी शाख जेका हाइड्रोकार्बन्स या उन्हनि जे डेरिवेटिव्स जो मुतालियो करे थी उनखे असां नामियाती केमिस्ट्री चऊं था. जनरल कैरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स नामियाती मुरकबनि जूं आम ख़ासियतूं. ऑर्गेनिक कंपाउंड्स हैव द फॉलोइंग जनरल कैरेक्टरिस्टिक्स. नामियाती मुरकबनि जूं कुझु आम ख़ासियतूं ही आहिनि. मिसाल जे तौर ते उन्हनि जो ओरिजिन. Naturally occurring organic compounds are obtained from plants and animals. फितरी तौर ते थींदड़ जेके नामियाती मुरकब आहिनि उहे असांखे ॿूटनि मां ऐं जानवरनि मां मिलनि था. सोर्सिस ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स ॾिसो त तव्हांखे प्लांट्स मां मिलंदा. प्लांट्स यानी डेड प्लांट्स उन्हनि मां कोल पेट्रोलियम गैस मिलंदी. सभई ऑर्गेनिक कंपाउंड आहिनि. ज़िंदा जेके ॿूटा आहिनि उन्हनि मां तव्हांखे कार्बोहाइड्रेट्स मिलंदा आहिनि, प्रोटीन्स, विटामिन्स, ऑइल्स मिलंदा आहिनि, तेल मिलंदा आहिनि. जीअं सूरजमुखी जो तेल आहे. विटामिन्स तव्हां खाईंदा आहियो. फ्रूटनि मां प्रोटीन्स तव्हांखे दालनि मां मिलंदी आहे. कार्बोहाइड्रेट्स तव्हांखे अनाज मां मिलंदो आहे. यानी ॿूटनि मंझां पिणु असांखे ऑर्गेनिक कंपाउंड्स मिलनि था. ऐं जानवरनि मंझां पिणु प्रोटीन्स जी सूरत में जीअं एग्स आहिनि, अंडो आहे, गोश्त आहे, चिकन आहे ऐं फैट्स या ऑइल्स मिलंदा आहिनि जीअं खीर आहे, मखण आहे, पनीर आहे. उन्हनि मंझां पिणु असांखे ऑर्गेनिक कंपाउंड्स मिलनि था. सो उन्हनि जो ओरिजिन फितरी तौर ते ॿूटा ऐं जानवर थियनि था. ऑन दी अदर हैंड इनऑर्गेनिक कंपाउंड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम मिनरल्स एंड रॉक्स. ऐं वरी ॿिए पासे ॾांहुं जेकी गैर नामियाती मुरकब आहिनि उहे असांखे मिनरल्स मां, मादनियात मां ऐं पथरनि मां मिलनि था. ओरिजिन जेको तव्हां ऑर्गेनिक कंपाउंड्स जो पढ़ो था उहो असां नेचुरली ज़िक्र कयो आहे, जॾहिं त आर्टिफिशियली पिणु हाणे जेके असांजा ऑर्गेनिक कंपाउंड्स आहिनि उहे मिलियंस जे तइदाद में तैयार थियनि था पिया. कंपोजिशन ऑर्गेनिक कंपाउंड्स जी जोड़जक. कार्बन इज़ एन एसेंशियल कॉन्स्टिट्यूएंट ऑफ ऑल ऑर्गेनिक कंपाउंड्स. कार्बन जेको तव्हांखे नज़र ईंदो उहो हर ऑर्गेनिक कंपाउंड में मुख्य जुज़े जे तौर ते शामिल हूंदो. They are made up of few elements such as carbon, hydrogen, nitrogen, oxygen, halogen, sulfur, etc. Organic compound carbon, hydrogen, nitrogen, oxygen, halogens, sulfur वगैरह जा ठहियल हूंदा आहिनि. On the other hand, inorganic compounds are made up of almost all the elements of the periodic table known so far. जॾहिं त गैर नामियाती जेके मुरकब आहिनि उहे पीरियडिक टेबल में जेके बि अंसर ॿिया मौजूदु आहिनि उन्हनि मंझां ठहियल हूंदा आहिनि. कोवेलेंट लिंकेज या असांजे ऑर्गेनिक कंपाउंड्स जी हिकिड़ी ख़ासियत आहे. ऑर्गेनिक कंपाउंड्स कंटेन कोवेलेंट बॉन्ड्स. नामियाती मुरकबनि जे अंदरि कोवेलेंट बॉन्ड मौजूदु हूंदा आहिनि. दैट मे बी पोलर और नॉन पोलर. इहे असांजा ऑर्गेनिक कंपाउंड पोलर या नॉन पोलर पिणु थी सघनि था. मिसाल जे तौर ते ॾिसो त असांखे हाइड्रोजन मिले थो त उहो नॉन पोलर आहे. हाइड्रोजन क्लोराइड थो मिले त असांजो पोलर आहे. ईअं ई वरी असांजा जेकी नामियाती मुरकब थियनि था उन्हनि में पिणु नॉन पोलर बि आहिनि, पर जीअं जीअं असां वधंदा वेंदासीं उन्हनि जे अंदरि जेकॾहिं को ॿियो ऑक्सीजन जहिड़ो अंसर मौजूदु आहे या हेलोजन्स अची था वञनि त उन्हनि में पोइ वरी पोलरिटी जेका आहे उहा इंक्रीज़ थींदी वेंदी आहे.
सो ऑर्गेनिक कंपाउंड्स में पिणु पोलर ऐं नॉन पोलर मुरकब मौजूदु हूंदा आहिनि, जॾहिं त इनऑर्गेनिक जेके कंपाउंड हूंदा आहिनि उहे मोस्टली आयोनिक हूंदा आहिनि, उनमें मेटल ऐं नॉन मेटल गॾियल तौर ते मौजूदु हूंदा आहिनि। ऑर्गेनिक कंपाउंड्स जी चौथी ख़ासियत आहे सॉल्युबिलिटी, ॻरण पज़ीरी। ऑर्गेनिक कंपाउंड्स having non-polar linkages are generally soluble in organic solvents like alcohol, ether, benzene, carbon disulfide, etc. नामियाती मुरकब जिनमें नॉन पोलर लिंकेज आहे, यानी उहे नामियाती मुरकब जेके नॉन पोलर आहिनि उहे आमतौर ते वरी असांजे ऑर्गेनिक सॉल्वेंट्स में, मिसाल जे तौर ते अल्कोहल में ॻरंदा, ईथर में ॻरंदा, बेंजीन में ॻरंदा या कार्बन डाइसल्फाइड में ॻरंदा। ॿिए पासे खां the organic compounds with ionic compounds are soluble in polar solvents like water. जेके असांजा इनऑर्गेनिक कंपाउंड आहिनि जिन जे अंदरि आयोनिक बॉन्ड हूंदा आहिनि उहे वरी असांजे पोलर सॉल्वेंट्स, मिसाल जे तौर ते पाणी में ॻरंदड़ हूंदा आहिनि। ऑर्गेनिक कंपाउंड्स जी हिननि ख़ासियतुनि सां गॾु असांजो अॼोको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।